नौ दिरमानी खबर वासा शेयर कंदासीं। केटी मुमताज थाने जी हद भुट्टो स्टेट मां हिकु भेरो ॿीहर ट्रांसफार्मर चोरी थी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ज़ैतूननि जे बाग मां चोर ट्रांसफार्मर मां क्वाइल चोरी करे विया आहिनि। 5 चोर आहिनि जिन ट्रांसफार्मर लाहे क्वाइल चोरी कया। SHO सिकंदर लाखेर जो इहो चवणु आहे। हिकु महीनो अॻु बि ट्यूबवेल जो कन्वर्टर ऐं सोलर प्लेट चोरी थी हुई। अवां खे आगाह कयो पिनास्ट्री नौ देरो मां जिते केटी मुमताज थाने जी हद भुट्टो स्टेट मां हिकु भेरो ॿीहर ट्रांसफार्मर चोरी थी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ज़ैतूननि जे बाग मां चोर ट्रांसफार्मर मां क्वाइल चोरी करे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नौ देरो मां नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील मिली सघियां वधीक? जी शायद नौ देरो भरिसां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे ज़ैतूननि वारे बाग मां चोर बिजलीअ जो ट्रांसफार्मर पोल खां हेठि किराए उन मां क्वाइल कढी चोरी करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त केटी मुमताज थाणे जे SHO राब्तो करण ते ॿुधायो त असां पहिरों कयो हुयो जेको 5 खां वधीक चोरनि जो पहिरों लॻी रहियो हुयो, पर पहिरों उते ई गुम थी वियो आहे। उन जो वधीक चवणु हुयो त जवाबदारनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, जेको बि मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त 2 महीना अॻ में बि साॻी ई कांधा पीपी चेयरमैन जे इन ई भुट्टो स्टेट जे फार्म तां ट्यूबवेल जो कन्वर्टर ऐं सोलर प्लेटूं चोरी थी वियूं हुयूं, जेके हिन वक़्त ताईं न चोर हथ थी सघिया आहिनि न ही सामान वापसि थी सघियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद सुमरो अपडेट करण जे लाइ।